नाज़रीन, जाती जी यूनियन काउंसिल गुल मोहम्मद बारण में लागी तो 5 ॾींहं पयल बरसात यूसी जो नक्शो ई तब्दील करे छॾियो। सिम नालनि शाखनि खे घारा पवण करे समें ॻोठ पाणी जे घेरे में आहिनि। उन हवाले सां पेश आहे जाती मां ख़ालिद जत जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल नाज़रीन, हिन वक्त मौजूद आया जाती तरीके जी यूसी गुल मोहम्मद बारण में, जिते बरसात तबाही मचाए छड़ी। केतिरा ॻोठ पानी की लपेट में आहिनि, केतिरियूं झूपड़ियूं पिण लुड़ी चुकियूं बरसात दौरान। उते जे रवासनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा चवणु आहे। सूरत हाल इहो आहे जेको असांजे ऋषिकेश साहिब खे चयोसीं असां मां कुझु अमर विया, जिन हुनखे चयो, हुन चयो बाबा असांजो घस ई कोन्हे, असांजो घर रहियो कोन्हे, असांजो घर साईं जिन पाण असीं सरज़मी न कनि त घर तबाह थी विया आहिनि, घरनि में पाणी बीठा आहिनि। 2010 जी ॿोॾ बि एतिरो असांखे तंग कोन कयो जेको हींअर असांखे तंग थिया आहियूं। असांजा बचा देवीन वटि वेठा आहिनि, झूपड़ियूं वॾो वेठा आहिनि, ऐं माल वीचारो केॾांहुं वञी नथो सघे। माल अबर सबर जूं टंगूं जुड़ियो वञनि, ॿियो जुड़ियो वञनि। हींअर साईं जिन पाण जेके हाणे जेको खपे हुकूमत खे सो करे, असां छा चवंदासीं। असां त पहिरीं हुनखे सुवाल कया, दरख़्वास्तूं ॾिनियूंसीं, 15-20 माण्हू गॾिजी वञी दरख़्वास्तूं ॾिनियूंसीं, असां डी सी साहिबु ॿुधो ई कोन। पोइ हाणे जेका बि हुकूमत जी नुमाइंदे असांजो को सार कोन लधी, कंहिं कोन लधी, असांजी सार कोन लधी, का आयो ई कोन असां ॾांहुं। मुकमल तबाह थी विया आहे हिते फसल माल। तव्हां पाण ॾिठो हींअर मोटर साइकिल ते खणी विया पिया, हाणे असां मोटर साइकिल बि नथा पिया हलनि, सम नालनि सां मुकमल तबाही आहे। असां वटि माल जो चारो कोन्हे ऐं घर मुकमल तबाह थी विया, पट थी विया। असांजे अॼु ताईं कंहिं नुमाइंदे बि सार न लॻी। बरसाति तेज़ हवा जे करे घर किरी विया, मुकमल तबाह थी विया असांजा। तव्हां ॾिसी सघो था, असां सम नाले ते वेठा आहियूं। इहे हुते झोपड़ी अॾियो, हिते हिकिड़ी झोपड़ी अॾी आहे। तव्हां जाचे वेठो त 15-20 घर हिते जेके आहिनि देवीअ नेठि वेठा आहिनि ऐं मुकमल तबाही थी विया। असां बरसाति न तूफ़ान तबाही करे छॾी आहे। पाणी तमामु घटि 4 खां 5 फुट ते पाणी आहे हिते, तबाह आहियूं असीं मुकमल। चाहे लुणण लॻा सो वठी अचे, सिमन ते वेठा आहिनि, रलियूं ॿधियो रसनि में, ए देवियुनि जे छाण में पिया आहिनि। एसी साहिब रवासनि सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो इहो चवणु आहे त जेके बरसाति दौरान जेका रहमत भरी हुई, जेका ज़हमत बणिजी हुई, जेके असांजा ॻोठ आहिनि उहो पाणी जे हेठि आहिनि ऐं 1000 एकड़नि ते जेकी फसल आहे उहा तबाही रसी वियो आहे। जेको हिन वक़्तु जेको असांजी झूपड़ियूं आहिनि उहे पाणी जी लपेट में आहिनि। असांजा जेका ज़मीनी राब्ता पूर्ण कटियल आहिनि। हिननि सिंध सरकार ऐं DC सजावल खां इहो मुतालबो कयो आहे त असांजी जेका झूपड़ियूं आहिनि, जेका घर आहिनि, उहे माली मदद सां ॾिनी वञे, जीअं असां पुणे ते ख़ुशहाल रही सघूं। ख़ालिद जत, कल्याण न्यूज़ TV, जाती।